बशीर अहमद मूं प्लाट वरितो हिते शहबाज़ कॉलोनी में 2000 में तक़रीबन 99-2000 में। हींअर मां वञी उते ॾिसां त जेको आहे प्लाट हिते ठहियो पियो आहे। हीउ जेको अख़्तर अली कुबर आहे न जेको तपेदार इन्हनि पंहिंजी नियाणी जे नाले सां कराए छॾियो। अलाए छा मां अर्ज़ु थो कयां पंहिंजे अफ़सर वारे ऑफिसरनि खे त मूंखे ॾियारियो वञे त तव्हांजी महिरबानी थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ में आवां वज़ीर उंडड़ सोशल मीडिया ते बशीर सुमरो रिहायशी आहे लीलाबाद जो उन इल्ज़ाम लगायो आहे त शहबाज़ कॉलोनी में मूं प्लाट ख़रीद कयो जंहिं ते डॉक्टर MB उंडड़ कब्ज़ो करे जॻह ठाराई आहे ऐं उहो प्लाट डॉक्टर MB उंडड़ जे घरवारी जे नाले ते करायो वियो आहे। असां सां गॾु डॉक्टर MB उंडड़ मौजूदु आहे। अचो त उन्हनि खां पुछूं था त उहो हिन प्लाट कंहिंखां ख़रीद कयो ऐं इहो प्लाट कंहिंजो आहे असल में, हक़ीक़तुनि खां तव्हांखे आगाह था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जीअं त आउं नाले डॉक्टर मौला बख्श उनड़ ऐं मुंहिंजी राह जेकी आहे शहबाज़ कॉलोनी सकरन में ऐं मुंहिंजो जेको आहे सो मूं हीउ जेको प्लाट आहे मूं ख़रीद कयो आहे। जेको आहे सो ज़मीन जेकी आहे असगर रिंद जी आहे, पर मूं प्लाट जेको वरितो मदद अली रिंद खां वरितो आहे 2010 में, जेको पौणा 4 लख रुपए में मूं ख़रीद कयो आहे। हिन वक़्तु उन प्लाट ते मूं पंहिंजो घरु ठारायो आहे। घर ठारायो आहे। घर ठाराइण खे बि 10 साल थी विया आहिनि। तेसि ताईं जेको आहे सो बशीर सुमरो किथे हुयो, कॾहिं बि असां वटि शहबाज़ कॉलोनी मूं वटि कॾहिं बि उहो आयो कोन, न की का कंप्लेन का मुख़्तियार ऑफिस कई अथसि, न की का एसीएट कंप्लेन कई अथसि। 10 सालनि में जेको आहे सो कॾहिं बि मूं वटि हू कोन आयो आहे धणी। मूं पंहिंजो प्लाट पंहिंजे पैसनि सां ख़रीद कयो आहे ऐं हू जेको इल्ज़ाम हणे पियो उहे बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। कुबरनि जो छा वञे, कुबरनि जो कुझु बि नथो वञे इन ॻाल्हि में। आउं मालिक आऊं आहियां, हर शइ जो मालिक आऊं आहियां। नाले डॉक्टर मौला बख्श उनड़ कुबरनि जो इन में को बि कसूर न आहे। उन ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। हीअ जेकी रजिस्ट्री आहे 23/10 जेको आहे सो 2010 में मूं ख़रीद जेको आहे सो ख़रीद कई आहे। उहा जेको आहे सो मूं पंहिंजे घरवारी जे नाले ते जेको आहे सो उहा रजिस्ट्री कराई आहे ऐं मदद अली रिंद खां हीअ मूं रजिस्ट्री वरिती आहे। उन पाण मूंखे सयूं करे ऐं हर शइ ओके करे ॾिनी। प्लाट नंबर जेको आहे सो 263 ऐं 1080 फुट। अदा हीअ जेकी रजिस्ट्री मूं वटि आहे इहा असगर रिंद जी आहे। असगर रिंद जेको आहे उहा हीअ रजिस्ट्री जेको आहे सो मदद अली जे नाले कई आहे ऐं मदद अली खां वरी मूं ख़रीद कयो आहे। उहा मुंहिंजी जेकी रजिस्ट्री आहे उहा मूं वटि मौजूदु आहे। उहा रजिस्ट्री मुंहिंजी इहा रजिस्ट्री आहे जेकी मूं वटि पंहिंजी रजिस्ट्री आहे। दाख़िला चढ़ियल आहे, हर शइ ओके आहे, बिल्कुलु जेको आहे सो सही आहे। का बि हिन में का ग़लति ॻाल्हि कोन आहे। अदा जीअं त हीअ जेको प्लाट आहे उनजी मुंहिंजी हीअ दाख़िला आहे, दाख़िला मुंहिंजी चढ़ियल आहे ऐं बशीर सुमरो जेको आहे सो मूं प्लाट वरितो आहे मदद अली रिंद खां। पर बशीर सुमरो जेको आहे सो मूं ते इल्ज़ाम छो पियो थो लॻाए? उहो पाण जंहिंखां उन प्लाट वरितो आहे उन धुर सां मिले वञी उन खे चवे त भाउ तूं मुंहिंजो प्लाट जेको आहे ज़ाहिर कर, मुंहिंजो प्लाट किथे आहे, उन धुर सां मिले। मूं त पंहिंजो प्लाट जेको आहे सो पौणा 4 लख रुपए में ख़रीद कयो, मदद अली रिंद खां ख़रीद कयो। उन जा मूं वटि कागज़, रजिस्ट्रियूं, दाख़िलाऊं, हर शइ मुंहिंजी ओके आहिनि। तव्हां भले जांच करे सघो था, AC साहब भले जांच करे, मुख़्तियार भले जांच करे। जे उन में मुंहिंजो को कसूर आहे त आउं तव्हांजो ज़िम्मेवारु आहियां हर ॻाल्हि में। बाक़ी असां ते कूड़ा बेबुनियाद इल्ज़ाम न लॻाया वञनि ऐं उन खां पोइ जेको कुबरनि ते जेको इल्ज़ाम लॻाइनि था उहे बि इल्ज़ाम पंहिंजा बंदि कनि। उन्हनि जो को बि कसूर कोन्हे। प्लाट मुंहिंजो आहे, धणी आऊं आहियां। मूं पंहिंजे घरवारे जे नाले ते प्लाट ख़रीद कयो। प्लाट जेको आहे सो मूं उन जे नाले जेको आहे पाण करायो आहे प्लाट। उनजो सॼी जो ज़िम्मेवारु ज़ामिन आऊं पाण आहियां। मीडिया जे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे सभई मूं वटि अचनि। मूं वटि पंहिंजा कागज़, रजिस्ट्रियूं, हर शइ आहे ऐं मूं वटि अचनि, उहे मूंखां पंहिंजी व्यूज़ वठनि ऐं सभु ॾियण जे लाइ तयारु आहियां। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर मौला बख्श उंडड़ उर्फ़ डॉक्टर MB उंडड़, जेको मीडिया ते हले पियो त बशीर सुमरे जो चवण मुताबिक़ त प्लाट मुंहिंजो आहे ऐं डॉक्टर MB उंडड़ खे असां पंहिंजे ऑफिस में घुरायो ऐं हुन खां हक़ीक़तूं पुछूं। डॉक्टर चवणा त मूं प्लाट मदद अली नाले सां रिंदो आहे उन खां ख़रीद कयो। हुन प्लाट असगर रिंद खां ख़रीद कयो जंहिंजी पिण मूं वटि रजिस्ट्री मौजूदु आहे ऐं हीउ प्लाट मूं 2010 में वरितो, रजिस्टर करायो। मूं वटि सभु सबूत मौजूदु आहिनि। को बि दोस्त, को सहाफ़ी या सोशल दोस्त अची मूंखां जेकर सबूत वठणु चाहे त ॾींदुसि। ऐं हिन इहो बि चयो त जेकॾहिं बशीर सुमरो दावा थो करे त हू प्लाट हुनजो आहे त बशीर सुमरे खे घुरिजे त
बशीर सूमरो उन ते दाएं जंहिं हुन बशीर सूमरे जंहिंखां प्लाट वरितो हुयो, हीउ प्लाट बिल्कुलु मुंहिंजे नाले आहे, 2010 मूं ख़रीद कयो, मां हुन जॻह में रहां बि थो। जेकॾहिं वाक़ई प्लाट बशीर सूमरो जो हुयो त बशीर सूमरो 10 साल गुज़री विया आहिनि, ते टाइम ते हू छो ख़ामोश हुयो ऐं हाणे अचानक हुन उहो प्लाट जी दवा पियो करे। असां ते इल्ज़ाम न लॻाए वञनि, असां वटि हर सबूत मौजूदु आहिनि। कैमरामैन अरसलान सां गॾु वज़ीर उनड़, HRJDO न्यूज़ सकरंड।